नमस्ते, मां चंपा चेतनाणी आदिपुर कच्छ गुजरात मां हिकु नंढी अदाकारा हिकु तमामु वॾी ख़ुशख़बरी खणी आई आहियां। स्वामी लीलाशाह जी मिठड़ी वाणी जेकी तव्हांखे पहिरियों प्रिंटेड फॉर्म में मिलंदी हुई, उहा हाणे तव्हांखे डिजिटल फॉर्म में मिलंदी। भावनगर जी हिकु संस्था सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ इहा फैसिलिटी तव्हांखे ॾेई रही आहे त तव्हां फेसबुक ऐं यूट्यूब ते इहा वाणी लीलाशाह जी इहा मिठड़ी वाणी फेसबुक ते ऐं यूट्यूब ते तव्हां ॾिसी सघंदा। त नंढा वॾा ॿार ॿुढा सभु ॼणा उथो ऐं इन न्यूज़ खे फैलायो, जीअं दुनिया जी कुंड कुंड ताईं इहा न्यूज़ पहुचे ऐं सभई इन फैसिलिटी जो फ़ाइदो वठी सघनि। त 365 ॾींहं स्वामी लीलाशाह जी मिठड़ी वाणी प्रिंटेड फॉर्म जी जॻह डिजिटल फॉर्म मां तव्हांखे मिली रही आहे भावनगर जे थ्रू सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ चैनल जे थ्रू। त अचो इन चैनल खे सब्सक्राइब कयूं। थैंक यू।